लाइव वाली मोबाइल के छॾियो बाक़ी जो कान रिकॉर्डिंग भले हलाए। ठीक है अदा जीअं मां ऐलान कयो त शाह लतीफ़ थाणे ते पहुचां थो छाकाणि त मुंहिंजी तबियत सफ़ा नासाज़ आहे ऐं सॼे दोस्तनि खे ख़बर आहे मां उथण जहिड़ो बि न आहियां। त जीअं मूं पोस्ट रखी त मूंसां SSP साहब बि ॻाल्हायो, DI साहब बि ॻाल्हायो त हाणे मां थाणे ते आहियां ऐं मुंहिंजे पहुचण खां अॻु ते SP मलीर, ताहिर नूरानी, DSP फैसल, SHO उबैद हिते सभु मौजूदु आहिनि ऐं मां हिते हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त जेसि ताईं मूंखे मुंहिंजा माण्हू न ॾींदा तेसि ताईं मां थाणे तां न उथंदुसि। एतिरो ॿी डिमांड मूं इहा रखी आहे त जेसि ताईं फैक्ट्री जे माण्हुनि खे ॿधी FIR न कंदो मां हितो न उथंदुसि। सॼी सिंध खे मुबारक हुजनि। पंहिंजा माण्हू असां छॾायूं पिया उहे छॾनि था, हाणे लिख पढ़ थिए थी। फैक्ट्री जे मथां FIR थिए थी, उन्हनि जा माण्हू मां ॿधिरा आहिनि जंहिं वटि पिस्टल हुयो, शाहिद पठाण। हिकिड़ो शाहिद पठाण गुंडो, ॿियो फज़ल पठाण ऐं फैक्ट्री खे मां वेही करे FIR में नामज़द थो कयां। सिंधी निंदड़ का न आहिनि। मूंखे अफ़सोस आहे ही असांजा सिंधी नौजवान जॾहिं मां हिते लॉकअप पहुची कढाइनि उन्हनि खे फर्स्ट एड बि न आहे, ज़ख़्मी आहिनि, जंहिं ते मां तमामु घणी कावड़ कई आहे। हिते मलीर बार जो काइम मक़ाम सदर भुट्टो साहब मौजूदु आहे, रमज़ान बुलेदी साहब मौजूदु आहे, तारिक ख़ासकली साहब मौजूदु आहे ऐं मुर्तज़ा चांडियो साहब मौजूदु आहे। उन्हनि जी बि महिरबानी ऐं मूं उन्हनि जे साम्हूं SP साहब जेको तमामु जीअं ई मूं पंहिंजा ज़ख़्मी माण्हू लॉकअप मां कढाइनि त मूं सभिनी खां पहिरियों SHO DSP खे छंड पटी आहे त मां चओ तव्हां धाड़ेलनि खे, तालिबाननि खे ज़ख़्मी करे फर्स्ट शर्म अचणु घुरिजे।